ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सिंध जो वॾो वज़ीर जीलानी हाउस खैरपुर पहुची वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद परवेज़ अली शाह जे लाड़ाणे ते MNA सैयद जावेद अली शाह सां ताज़ियत कई आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान रोटेशन पॉलिसी बाबति को सलाह मशवरो न आहे कयो। वज़ीर आज़म खे ऑफिसरनि जी बदिली वारे मामले ते वॾे वज़ीर सां सलाह मशवरो करणु घुरिजे आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर जीलानी हाउस खैरपुर पहुची वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद परवेज़ अली शाह जे लाड़ाणे ते MNA सैयद जावेद अली शाह सां ताज़ियत कई आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान रोटेशन पॉलिसी बाबति को सलाह मशवरो न आहे कयो। वज़ीर आज़म खे ऑफिसरनि जी बदिली वारे मामले ते वॾे वज़ीर सां सलाह मशवरो करणु घुरिजे आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है अली अकबर गोपांग। जी अली अकबर, आगाह कजो। जी, सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद परवेज़ शाह जे जिलानी जे वफ़ात ते संदसि भाउ MNA सैयद जावेद शाह सां ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त ऑफिसरनि जूं बदिलियूं कानून मूजिबि थियणु घुरिजनि ऐं कानून में हमेशा सलाह मशवरनि सां तरमीम थींदी आहे। हिन चयो त वज़ीर आज़म ऐं वॾे वज़ीर अफ़सरनि खे बदिली ते मुशावरत करणु घुरिजे। हिन वधीक चयो त 2020 में कानून पास हुयो त अफ़सरनि जूं बदिलियूं मुशावरत सां थींदियूं। हिन चयो त आर्टिकल 140 मूजिबि अफ़सर वफ़ाक़ ऐं सूबनि में कमु कंदा। हिन वधीक चयो त वज़ीर आज़म रोटेशन पॉलिसियुनि ते कॾहिं बि मुशावरत न आहे कई। जी, अवां जी महिरबानी अली अकबर तफ़सील ॾियण लाइ।